अटैचमेंट यानी लाॻापो ॿार सां ॻंढिजणु। हाणे पहिरियों मां वीडियोज़ में ॿुधायो त हिकु सिहतमंद ॿारु जंहिंजी जेको आहे ज़हन अहिड़ो मज़बूत थिए अॻिते हली जो मुआशरे जा माहौल जूं सख़्तियूं बर्दाश्त करे सघे ऐं जल्दी डिप्रेशन एंज़ाइटी ॿियनि शयुनि में न उलझननि में अची वञे ऐं ॿियनि ॿारनि जे बरगलाइण में न अचे, कंहिं ग़लति सोबत में न वञे, इन लाइ ज़रूरी आहे त ॿार जी अटैचमेंट नंढे हूंदे सुठी हुजे। पर जॾहिं असां अटैचमेंट जी ॻाल्हि था कयूं उहा चऊं था जो ॿारु एतिरो ज़हनी तौर ते पीउ माउ ते घर वारनि ते अटैच हुजे जो तकलीफ़ में हुजे त उन्हनि ॾे वञे, उन्हनि खां पुछे, उन्हनि खां परे न वञे। हाणे इन लाइ साइंस ॾिठो त भई इहो कीअं ॿार अटैच थियनि था, के ॿार अटैच आहिनि के न आहिनि। हिकिड़ो साइंसदान हुयो जॉन बॉल्बी, 1988 में हुन रिसर्च कई त उन ॾिठो त ॿार जूं जेके आहिनि ॿ इंतिहाई अहम ज़रूरतियूं आहिनि। हिकु त फिज़िकल आहे, जिस्मानी, माना ॿार खे खाधो घुरिजे, पाणी घुरिजे। ॿियो हूंदो आहे ज़हनी नीड्स हुजनि, इमोशनल नीड्स, जेके जज़्बाती नीड्स हूंदियूं आहिनि। उहे इहो हूंदियूं आहिनि त उहो ॿारु जेको आहे चाहींदो आहे त मूंखे कोई पंहिंजो, मुंहिंजी माउ या जेको आहे पंहिंजो उहो खणे, मूंखे जेको आहे कश में विहारे, या जेको आहे मूंखे वरी वरी ॾिसे। हाणे जा कहिड़ा तरीक़ा आहिनि जो असां मज़बूतीअ सां ॿारु असांजो अटैच थिए। नंबर पहिरियों जेको आहे चवंदो माइंडफुल प्रेज़ेंस, माना ज़हनी तौर ते ॿार सां गॾु हुजे। हिकिड़ो त इहो आहे ॿारु साम्हूं वेठो आहे, छड़ो असां टीवी था ॾिसूं पिया, ॿारु पियो जेको आहे कोई काई शइ थो ठाहे, उहो ॾेखारे थो, असां छड़ो फिकी खुल सां हा चऊं था, असां ॾिसूं टीवी में आहियूं, माना ज़हन असांजो न आहे। माइंडफुल प्रेज़ेंस, ज़हनी तौर ते ॿार सां गॾु हुजूं असां त। ऐं नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे ॿार खे पंहिंजे जिस्म सां लॻाइण जी कोशिशि कयूं। जीअं वक़फ़नि सां ॿार खे कश में खणणु थियो, राति जो सुम्हिजे थियो त ॿारु पंहिंजे बिस्तरे में पाण सां गॾु सुम्हारिजे, ॿार जे ज़हन जे मुताबिक़ सां रांदियूं खेॾजनि। जीअं हिकु रांदि हूंदी आहे, जीअं मिसाल जेको आहे ॿारु ताड़ी वॼाए तव्हां बि ताड़ी वॼायो, ॿारु टेबल खे धकु हणे तव्हां बि धकु हणो, ॿारु जेको आहे वरी जेको आहे हथु मथे करे तव्हां बि हथु मथे कयो। अहिड़े क़िस्म जी खोड़ रांदियूं हूंदियूं आहिनि। त हिकु त ॿार सां ध्यानु ॾिजे, ॿियो ॿार खे जेको आहे जिस्म सां लॻाइजे, कच्छ में रखिजे जेतिरो थी सघे। ईअं न सॼो ॾींहुं कच्छ में पियो हुजे त ॿारु जीअं लाहियो त रोए वेठो, मुख़्तलिफ़ वक़फ़नि सां खणिजे। इहो न त जॾहिं ॿारु रोए थो खणिजे, हूअं न खणिजे, ईअं ई प्यारु ॾिजे। जीअं ॿार खे प्यारु जेको आहे उनजो हक़ु आहे। पहिरियां 2-3 साल हूंदा आहिनि, उन में अटैचमेंट ठहंदी आहे। इन में अगरि ॿारु पाण सां सुम्हे थो, उन राति जो वरी ॻाल्हियूं कयो था, उन सां उनखे जेको आहे रांदियूं खेॾो था, ॿार खां टाइम ॾियणो आहे, पर टाइम माइंडफुल टाइम, माना तव्हांजो ज़हन हुते हुजे। ऐं वक़फ़े सां वञी ॿार खे जेको आहे या त खणिजे या ईअं आवाज़ु ॾिजे, परे खां जीअं ॾिसी करे आवाज़ु ॾिबो त ॿारु ॾिसनि त माउ जो मुंहिंजे ध्यानु आहे। जेके चवंदा आहियूं कंसिस्टेंट लविंग अटेंशन, माना मुसलसिल प्यारु हलंदो रहे उन सां, चाहे कच्छ में खणण सां, चाहे इशारतनि रखी रखी आवाज़ु ॾियणु, सॾु ॾियणु, ताड़ी वॼाइणु, जीअं ॿार खे जीअं ख़बर पए त माउ मूंसां गॾु आहे। भले तव्हां रोटी बि ठाहियो, पर जेको आहे उनखे इशारतनि वरी उनखे ध्यानु बि ॾियो हुन ॾे। कॾहिं कॾहिं इहो हूंदो आहे असां ॿिए कमरे में कमु कंदा आहियूं, वरी अची वेंदा आहियूं, त पोइ इहो आहे ॿिए कमरे में कमु कयो था, वक़फ़नि सां वरी अची ॿार ॾे ध्यानु ॾिजे, त जीअं ॿार खे ख़बर पए माउ अगरि मुंहिंजी वई आहे त वरी मोटी ईंदी, उनखे एतमाद थींदो, यकीन थींदो। अहिड़े तरीक़े सां अगरि ॿारु डे केयर में वञे थो, ॿारु जेकॾहिं स्कूल में वञे थो त उनखे ख़बर आहे डे केयर में वियो आहियां त शाम जो वरी मूंखे माउ खणंदी, मूंखे उहो टाइम ॾींदी, त उनखे यकीन आहे त माना ॿारु जेकॾहिं वञा परे बि वञा थो माउ खां, त माउ वरी मूं ॾे अचे थी पई, माना मुंहिंजो ट्रस्ट डेवलप थींदो। हाणे अटैचमेंट वरी 3 क़िस्मनि जी हूंदी आहे। हिकिड़ी हूंदी आहे सिक्योर अटैचमेंट, अहिड़ा ॿार जेके सिक्योरली अटैच थिया, जेके मज़बूतीअ सां अटैच थी वेंदा आहिनि, जिन खे माउ पूरो ध्यानु ॾींदी आहे, जिन खे कश में खणंदी आहे, जंहिंजी ॻाल्हियुनि खे सम्झी सघंदी आहे, इहे सिक्योरली अटैच हूंदा आहिनि। हाणे अहिड़ा ॿार हूंदा जॾहिं वॾा थींदा न, त पोइ उनखे ज़हनी तकलीफ़ूं, साइंस जो आहे त उनखे घटि थियूं अचनि, उनखे जेको नफ़सियाती उलझनियूं घटि थियूं थियनि, स्ट्रेस घटि थो थिए, जिस्मानी बीमारियूं बि घटि थियूं थियनि पियूं। हार्वर्ड में हिकु स्टडी कयूं त अहिड़ा ॿार जेके सिक्योरली अटैच आहिनि,
जिन चयो त जेको आहे असांखे पंहिंजी माउ ध्यानु ॾींदी ख़्यालु ॾींदी, असां ॻंढियल माउ सां हूंदा हुआसीं, उन्हनि खे 35 सालनि ताईं फॉलो कयूं। 35 सालनि खां पोइ ॾिठूं त अहिड़ा ॿार जेके सिक्योरली अटैच हुया, जेको आहे मज़बूतीअ सां या जेके पुख़्तगीअ सां पीउ माउ सां अटैच हुया, माउ सां अटैच हुया, उन्हनि में अध खां बि घटि ॿार हुया 100 मां जिन खे जेके जिस्मानी तकलीफ़ूं थियूं या के बीमारियूं थियूं। पर अहिड़ा ॿार जेके सिक्योरली अटैच न हुया, जिन चयो त न असांखे नंढे हूंदे माउ ध्यानु ॾिनो, असां ईअं बसि पिया हूंदा, ऐं उन्हनि ॿारनि खे जॾहिं ॾिठूं जेके सिक्योरली अटैच न हुआ, जंहिंखे इनसिक्योरली अटैच चयूं, त उन्हनि में 91% माना 100 मां 91 माण्हुनि खे दिलि जी बीमारियूं थियूं, अॻिते हली जिस्मानी बीमारी थियूं ऐं ज़हनी तकलीफ़ूं थियूं। ॾिसो त माना अगरि अटैचमेंट सुठी आहे, तव्हां जिस्मानी बीमारियुनि खे बि घटाए सघो था पिया। त उन्हनि ॾिठो हिकिड़ा ॿार त जेके सिक्योरली अटैच आहिनि, ॿिया जेके वरी इनसिक्योर अटैच आहिनि, जेके सही नमूने जिन ते माउ ध्यानु न ॾिनो, उन्हनि खे खयो न, पोइ उनजी अटैचमेंट न थी उन ॿारनि सां। ऐं उहे ॿार जॾहिं वॾा थिया, उनमें डिप्रेशन एंज़ाइटी घणियूं थियूं, उहे माउ पीउ ते ट्रस्ट न कयूं। पोइ जॾहिं ॿाहिरि निकिता, पोइ कंहिं दोस्त चयो यार छॾ तूं अचु हेॾे, तूं परेशान आहे, तोखे मां सिगरेट थो ॾियां पी, तोखे मां शराब थो ॾियां, उहो पीअणु शुरू कंदा। अगरि कंहिं ॿाहिरि विया, का छोकिरी हूंदी कचे ज़हन जी, उन्हनि खे अगरि कंहिं बरगलायो, छो त उन्हनि खे घर में प्यारु मिलियो ई कोन, पोइ जेकॾहिं कंहिं दम दिलासो ॾिनो त उहो जेको आहे बरगलाइजी वञनि थियूं पियूं। पोइ जेको आहे पीउ माउ चवनि था त भई असां कहिड़ी ग़लती कईसीं, छा थियो। भई अटैचमेंट नंढे हूंदे खां पहिरां 2 साल ॿार लाइ ॾाढा अहम हूंदा आहिनि, जंहिंमें ॿारु सिक्योरली अटैच थिए। ऐं हिकिड़ी 3 क़िस्म जी बि अटैचमेंट आहे, जंहिंखे चवंदा आहियूं डिसऑर्गनाइज़ अटैचमेंट, जंहिंमें ॿार जेको आहे न सिर्फ़ु प्यारु उनखे न मिलंदो आहे, पर उन खां सख़्ती थींदी आहे, मार मोचड़ा धक, त उन्हनि जो त केयर गिवर सां, परवरिश वारनि सां एतमाद ई खजी वेंदो आहे त इहे त मूंखे मारींदा विढ़ंदा, पोइ ड्रिजंदा रहंदा आहिनि सॼे। पोइ जॾहिं उहे वॾा थींदा आहिनि, उन्हनि खे अगरि को वाक़ई बि प्यारु कंदो आहे त चवंदा आहिनि त मां प्यार जे क़ाबिल ई न आहियां, ऐं यकीन न कंदा आहिनि माण्हुनि ते, ऐं उहे जेको आहे ॿियनि सोशल सिचुएशन में ॿियनि माण्हुनि खां अवॉइड कंदा आहिनि, परे परे वेंदा आहिनि कंहिंसां बि गॾु, छो त उहो जेको आहे बिल्कुलु उन सां नंढे हूंदे खां सख़्तीअ सां हलियो आहे। हुनजो यकीन ई ख़तमु थी वियो आहे त जेको बि केयर गिवर आहे, जेको मुंहिंजो पालण वारो आहे घर में, उहो को प्यारु बि कंदो हो, प्यारु हुन ॾिठो ई न। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे, इनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, घणे या घणे शेयर कयो। महिरबानी तव्हांजी।